अमेरिका में शादीशुदा जोड़न विच में घरेलू कमन कारण ऐं मुआशी ज़िम्मेवारियुनि जी विर्छ बाबति थियल हिकु तहक़ीक़ में छिरकाईंदड़ इंकशाफ़ साम्हूं आया आहिनि। हिकु साइंसी जर्नल में शाया थियल इन्हीअ तहक़ीक़ में चयो वियो आहे त ख़ानदाननि अंदरि नौकरियुनि में घर जे मर्दनि जेतिरो वक़्तु सर्फ़ करणु ऐं घरेलू ख़र्चनि में बराबर जो हिसो विझण बावजूदि औरतूं अञा ताईं मर्दनि जी भेट में घणो वधीक वक़्तु घरेलू कमनि में सर्फ़ कनि थियूं। दी सोशल साइंस जर्नल में शाया थियल हिकिड़ी तहक़ीक़ में 2003 खां 2019 ताईं अमेरिकन टाइम यूज़ सर्वे जे अंगनि अखरनि जो जाइज़ो वरितो वियो। मुताले दौरान शादीशुदा मर्दनि ऐं औरतुनि विच में 4 क़िस्मनि जे घरेलू कमनि, रध पचा, सफ़ाई, राशन जी ख़रीदारी ऐं घर जी मरम्मत जहिड़नि कमनि जी विर्छ जो तजियो कयो वियो। तहक़ीक़ मूजिबि हिकु आम ॾींहं में औरतूं लॻभॻि 147 मिनट घरेलू कमनि में गुज़ारनि थियूं, जॾहिं त मर्दनि जो वक़्तु सरासरी तौरु 79 मिनट रहियो। सभ खां वॾो फ़र्क़ु सफ़ाई जे कमनि में ॾिसण लाइ मिलियो, जिथे औरतूं मर्दनि जी भेट में रोज़ानो लॻभॻि 48 मिनट वधीक सर्फ़ कनि थियूं। रध पचा ऐं सामान जी ख़रीदारी में बि औरतुनि जो वक़्तु वाज़े तौर ते वधीक रहियो। ॿिए पासे मर्द घणो वक़्तु घर जी मरम्मत ऐं सार संभाल जहिड़नि कमनि में लॻाइनि था, जेके निस्बतनि घटि थींदड़ ऐं वक़्त जे लिहाज़ खां वधीक लचकदार सम्झा वञनि था। तहक़ीक़ में इहो बि परखियो वियो त छा आमदनी, रोज़गार जी हैसियत, कम जो दौरानियो ऐं तालीम जहिड़ा अंसर इन फ़र्क़ ते असरअंदाज़ थी सघनि था। नतीजनि मां ज़ाहिर थियो त इहे माशी ऐं वक़्त सां लाॻापियल अंसर इन फ़र्क़ में कुझु हिसो ज़रूरु विझनि था, पर इहो हिसो मजमूई सनफ़ी फ़र्क़ जे अधु खां बि घटि हुजे थो। तहक़ीक़दाननि जो चवणु आहे त गुज़िरियल 16 सालनि दौरान मुआशी वसीलनि जे असर में थोरी वाधाई आहे। ख़ासि तौर ते रच पचा ऐं सफ़ाई जहिड़नि कमनि में मर्दनि जे वक़्तु ॾियण जी शरह में वाधाई आहे, पर राशन जी ख़रीदारी में मर्दनि ऐं घर जे मरम्मती कमनि में औरतुनि जे हिसे बाबति फ़र्क़ु घटाइण में घणो असराइता साबित न थी सघिया आहिनि। मुताले मां इहो बि ज़ाहिर थियो त वक़्त सां गॾु मर्दनि जे घरेलू कमनि में शमूलियत वधी आहे, पर रोज़मर्रा ऐं मामूल वारा घरेलू कम अञा ताईं घणो करे रिवायती नमूने सां औरतुनि जी ज़िम्मेवारी ई रहिया आहिनि। मौक़िक़ नतीजो कढियो त रुॻो फ़र्द जी मुआशी हैसियत सनफ़ी अदम बराबरी खे मुकमल तौरु ख़तमु करण लाइ काफ़ी न आहे, छो त बिना उजरत वारे घरेलू महिनत में मौजूदु फ़र्क़ जो वॾो हिसो अञा बि अणचिटो रहियल आहे। हीअ तहक़ीक़ अमेरिका में शादीशुदा पिण कमाईंदड़ जोड़नि ते ॿधल आहे ऐं उन में वक़्त जे इस्तेमालु बाबति डायरियूं इस्तेमालु कयूं वियूं, जेके रोज़ानी सरगर्मियुनि जे सर्वे जी भेट में वधीक दुरुस्त सम्झियूं वञनि थियूं।